शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जीअं त अॼु तमामु हिकिड़े बहितरीनु नए सेगमेंट सां गॾु असां तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु जो जेको सेगमेंट आहे उन में असां पंहिंजे व्यूअर्स खां पुछंदासीं त अॼु ॾींहुं छा जो आहे ऐं तारीख़ कहिड़ी आहे। छाजे करे जो अक्सर असां ॾिठो आहे त इहे शयूं तमामु घटि असांखे नज़र में ईंदियूं आहिनि जो की माण्हुनि खे ॾींहुं ऐं तारीख़ यादि हुजे त पोइ अचो त ॾिसूं था असांजे व्यूअर्स जा क्या ख़्याल आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजान आप बता सकते हैं आज दिन कौन सा है? हाँ साईं जुमेरात। आज जुमेरात है, यकीन है आपको? जी साईं कन्फर्म। जी confirm। तारीख कौन सी है आज? आज 28 तारीख है। अच्छा ये मुझे बताएं कि जुमेरात और जुमा के बीच में कौन सा दिन आता है? जुमेरात और जुम्मे के बीच कौन सा दिन आता है ये साईं मुझे मालूम नहीं है। जुमेरात और जुम्मे के बीच में कौन सा दिन आता है? बीच में कोई दिन तो आता है, जैसे पीर और बुध के दरमियान मंगल का दिन है, जैसे जुमेरात और जुमा के बीच में कौन सा दिन आता है? बहन भाई ये जुमेरात और जुम्मा। नहीं बहन भाई कैसे दिन तो होगा ना कोई? नहीं इसके बाद कोई दिन नहीं, जुमेरात और जुम्मा दोनों। आज जुमेरात कल जुम्मा है। नहीं बीच में कौन सा दिन आएगा? बीच में पता नहीं मुझे। नहीं कैसे पता नहीं? आप बता दे, मुझे पता नहीं कौन सा दिन जुमेरात और जुम्मा। ठीक है। असां तव्हां ॿुधाईंदव त ॾींहुं छा जो आहे? छंछरु ॾींहुं। छंछरु ॾींहुं पक्का छंछरु ॾींहुं। हाँ भला तारीख़ कहिड़ी आहे? तारीख़ 22 तारीख़ साईं असांजे दोस्त जेको आहे चए थो त छंछरु ॾींहुं आहे ऐं 22 तारीख़ आहे अॼु। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा साईं ॿुधाईंदव तव्हां त अंगारे ऐं अरबा जे विच में कहिड़ो ॾींहुं थींदो? अंगारे अरबा जे विच में ॾींहुं कहिड़ो थींदो? उनमें कहिड़ो ॾींहुं कोन थींदो। न ॾिसो न हाणे जुमे ऐं हिन में आचर जे विच में छंछरु ॾींहुं आहे। अब खमीस जो थींदो। खमीस अरबा ऐं हिन जे अंगारे जे विच में खमीस ॾींहुं दादा चाचो चए थो अरबा ऐं अंगारे जे विच में खमीस अरबा ऐं अंगारे जे विच में खमीस ॾींहुं थींदो। दोस्तो यादि कजो महिरबानी थोरो ॿुधायो ईअं न कयो। छो ख़बर कान पवंदी तव्हांखे? न थोरी घणी ख़बर पवंदी यार, कुझु त पवंदी। ईअं न कयो, छाजी भला ख़बर तव्हांखे न पवंदी? तव्हां छाजी ख़बर न पवंदी? ॾींहं जी ख़बर तव्हांखे कान पवंदी? अयाज़ अली भाउ तव्हां ॿुधाईंदो त अरबा ऐं खमीस जे विच में कहिड़ो ॾींहुं थींदो? अरबा ऐं खमीस जे विच में इहा यार ईअं न कयो, हर ॿुधाए यार बि त सही ॿुधाए सही न। अरे यार मुंहिंजा भाउ हे असां तव्हां ॾिसो था असां सेगमेंट पिया भरियूं। तव्हां असांखे ॿुधायो त आचर ऐं सूमर जे विच में कहिड़ो ॾींहुं थींदो? ॾिसो न अरबा ऐं जुमे जे विच में खमीस ॾींहुं आहे, आचर ऐं सूमर जे विच में कहिड़ो ॾींहुं? कुझु न ॿुधायो। भला 9 खां पोइ वांगुरु कहिड़ो आहे? 9 खां पोइ 10। ॾह त साॻियो हिकु ऐं ॿुड़ी थी वियो न। 9 खां पोइ वॾो ॿियो कहिड़ो आहे? न पोइते अचिजो त 8। न पोइते त कोन आहे चवणी। 9 खां पोइ वॾो कहिड़ो आहे? 10 त साॻियो हिकु ऐं ॿुड़ी नंढो थी वियो नी। ॿुड़ी बि नंढी आहे, ॿुड़ी बि नंढी आहे, हिकु बि नंढो आहे। वॾे में वॾो वांगुरु 9 आहे, उन खां वॾो वांगुरु तव्हां कहिड़ो आहे? 10 वारा 10 कीअं आहे? 9 खां वधीक ॿियो कोन्हे हूंदो नी। 10 कोन्हे को साईं। तव्हां ॿुधायो ॿियो वांगुरु आहे ई कोन नी। महिरबानी।